सवाल आहे छा वली सगोरा हिक ई वक़्त में घणिन जायुनि ते मौजूद थी सघनि था अल्लाह जा वली? जवाब हाओ, बिल्कुलु मौजूद थी सघनि था। जीअं हज़रत अल्लामा शहरानी अलैहि रहमतुल्लाह लिखियो आहे, व मिनहा शुहूदुल जिस्मुल वाहिद फ़ी मकानैन फ़ी आनिन वाहिदिन कमा राय मुहम्मदुन सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम नफ्सहु फ़ी अशख़ास बनी आदम सुअदाए ही नजतमा बिही फ़िस समाइल ऊला कमा मर्र व कज़ालिक आदम व मूसा व गैरुहुमा फ़इन्नहुम फ़ी कुबूरिहिम फ़िल अर्दि हाल कौनिहिम साकिनीन फ़िस समाए फ़इन्नहु काल रअयतु आदम रअयतु मूसा रअयतु इब्राहिम व अतलक वमा काल रअयतु रूह आदम वला रूह मूसा फ़राजा सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम मूसा फ़िस समाए व हुव बिअैनिही फ़ी क़ब्रिही फ़िल अर्दि क़ाइमन युसल्ली कमा वरद फ़या मन यक़ूलु इन्नल जिस्मल वाहिद ला यकूनु फ़ी मकानैन कैफ़ यकूनु ईमानुक बिहाज़ल हदीस फ़इन कुन्त मुअमिनन फ़क़ल्लिद व इन कुन्त आलिमन फ़ला तअतरिद फ़इन्नल इल्म यमनउक व लैस लकल इख्तिबार फ़इन्नहु ला यख्तबिरु इल्लल्लाह व लैस लक अन ततावल अन्नल्लज़ी फ़िल अर्दि गैरुल्लज़ी फ़िस समाए लिक़ौलिही अलैहिस्सलात वस्सलाम रअयतु मूसा व अतलक व कज़ालिक साइरु मन रआहु मिनल अंबियाए हुनाक फल मुसम्मा मूसा इल्लम यकुन ऐनुहु फल इख़बार अन्नहु कज़िबुन अन्नहु मूसा हाज़ा वल मुअतरिदु यक़ूलु रअयतु कल बारिहत फ़िन्नौम व मालूमुन अन्नल मरई कान फ़ी मंज़िलिही अला हालतिन गैरल हालतिल्लती रआहु अलैहा वलाकिन फ़ी मर्तिनिन आखर वला यक़ूलु लहू रअयतु गैरक सुम्मा इन्नल मुअतरिद युनकिरु अलल औलियाए मिस्ल हाज़ा फ़ी ततव्वरातिहिम वक़द कान कुदैबुल बानु यततव्वरु फ़ी मा शाअ मिनस सौरे फ़ी अमाकिन मुतअद्दिदते व कुल्ल सूरतिन खुतिब फ़ीहा अजाब अन्नल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर। तर्जुमो याने हिकु जिस्म जो हिक ई वक़्तु ॿिनि जायुनि ते हाज़िर हुजणु साबित आहे। जीअं मेराज वारी राति जॾहिं हुज़ूर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरें आसमान ते हज़रत आदम अलैहिस्सलाम सां मिलिया त उन जे नेक बख़्त औलाद में पंहिंजे ज़ात मुबारक खे मौजूदु ॾिठो हुअऊं, जंहिंमां ॿिनि जायुनि ते मौजूदु हुजणु साबित आहे। ऐं जे ॿिनि जायुनि ते मौजूदु आहिनि त घणिनि जायुनि में मौजूदु थी सघनि था। अहिड़ी तरह आदम अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम ऐं ॿियनि नबियनि सगोरनि अलैहिस्सलाम खे बि ज़मीन ते उन्हनि जे मज़ारुनि में ॾिठऊं ऐं साॻी वक़्तु उहे आसमाननि में बि मौजूदु हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त मूं आदम अलैहिस्सलाम खे ॾिठो, मूसा अलैहिस्सलाम खे ॾिठो, इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॾिठो ऐं मुतलिक़ ॾिसणु बयानु कयऊं। इहो न फ़रमायूं त मूं आदम अलैहिस्सलाम या मूसा अलैहिस्सलाम जे रूहनि खे ॾिठो। ऐं हुज़ूर महबूब सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निमाज़ जे बारे में सलाह ऐं मशवरो थे ॾिनो ऐं पाण वरी थिए आया त छा इहे बि रूह सां मुलाक़ातूं हुयूं? न, हरगिज़ न। इहो बेअैन ई हज़रत मूसा अलैहिस्सलाम हो जंहिंखे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मीन ते मज़ार में बि निमाज़ पढ़ंदे ॾिठो। हिन खां पोइ इमाम शेरानी इन्हनि ॻाल्हियुनि जे मुनकिर खे सॾे फ़रमाए थो, ऐं ॿिनि जायुनि में हिकु जिस्म जे हुजण जा इनकार करण वारा, तुंहिंजो हिन हदीस ते कीअं ऐं कहिड़ी तरह ईमान रहंदो? जेकॾहिं तूं मोमिन आहीं हिन ॻाल्हि खे तस्लीम कर।
ऐं जेकॾहिं तूं आलिम आहीं त हरगिज़ एतिराज़ न कर, छो त इल्मु तोखे हिन एतिराज़ खां रोकींदो। ऐं तुंहिंजे हथ में आज़माइण न आहे, आज़माइण वारो अल्लाह ताला आहे। ऐं तोखे तावील करण जो बि अख़्तियार न आहे, जो चवीं त ज़मीन वारो ॿियो ऐं आसमान वारो ॿियो हो, छो त हुज़ूर महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमान मुतलिक़ आहे त मूं मूसा अलैहिस्सलाम खे ॾिठो ऐं अहिड़ी तरह जेके ॿिया नबी सगोरा ॾिठाऊं उन्हनि जा बि मुतलिक़ नाला मुबारक वरिता। जेकॾहिं बेआईन ई इहे न हुजनि हा त इहो कूड़ थी पवे हा। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर तरह कूड़ ॻाल्हाइण खां पाक आहे ऐं कूड़ हणणु संदन लाइ नामुमकिन ऐं महाल आहे। ऐं एतिराज़ कंदड़ चवंदो त इहो ईअं आहे जीअं कंहिंखे निंड में ॾिठो वेंदो आहे, पर इहो हूंदो हिकु जाइ ते ऐं पंहिंजे घर में आहे, मगर उनखे जवाबु ॾिनो वेंदो त न, हरगिज़ न, निंड में ॾिठल जे घर में उहा साॻी पोज़ीशन न हूंदी आहे, नमूनो या अंदाज़ न हूंदो आहे, मगर मेराज शरीफ़ त निंड में हुयो ई न, सुजाॻीअ में हुयो। उनखे निंड में ॾिसण सां तशबीह ॾियणु बेवकूफ़ी आहे। ऐं उहे सभु मुलाक़ातूं निमाज़ जा हुक्म वग़ैरह सुजाॻी में मिलिया आहिनि। हिन खां पोइ इमाम शेरानी लिखे थो, एतिराज़ कंदड़ वलियनि जे उॾामण ऐं मुख़्तलिफ़ सूरतुनि में थी मुख़्तलिफ़ जायुनि ते मौजूदु हुजण जो बि इनकार कंदो आहे, मगर हज़रत क़दीबुल बान अलैहि रहमतुल्लाह अलैहि मुख़्तलिफ़ सूरतनि में मुख़्तलिफ़ जायुनि ते मौजूदु थींदो ऐं उॾामंदो हो। जॾहिं खेसि उन बारे में अर्ज़ु कयो वेंदो हो तॾहिं फ़रमाईंदो हो त बेशक अल्लाह ताला हर शइ ते क़ादिर आहे। सुभान अल्लाह।